मौलाना मुजीबुर रहमान जा बयान बुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। ॾिसो, जीअं नमाज़ अल्लाह ताला फ़र्ज़ु कई आहे, जीअं अल्लाह ताला रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि, अगरि जेकॾहिं जिहाद जो को मौक़ो अची थो वञे, काफ़िरनि सां को क़िताल जो लड़ाई जो मामिलो अची थो वञे, उन टाइम मुस्लमान जे मथां जीअं नमाज़ फ़र्ज़ु आहे, ईअं पोइ उन टाइम जिहाद बि फ़र्ज़ु थींदो। हे असांजी हिते पब्लिक पहिरियों इंतिहाई नादान पब्लिक हुई असांजी, असांजे पंहिंजे शहर जे अंदरि ई चंद साल पहिरियां 10-12 साल पहिरियां जिहाद जो अगरि कोई नालो वठंदो त माण्हू चवंदा दहशतगर्द। जिहाद जो अगरि कोई बि नालो वठंदो त असांजा मुस्लमान ई चवंदा त हे त दहशतगर्दी आहे। मुस्लमाननि जो इहो ज़हन कान ठहियो, मुस्लमाननि जो इहो ज़हन ठहियो जॾहिं मुस्लमान क़ुरान जी तालीमात खे छॾे ॾिनो। मुस्लमान क़ुरान हकीम खे चङी तरह पढ़ियो न, इन जे करे मुस्लमान जिहाद खे दहशतगर्दी ते वञी करे सम्झो। हे असांजे पंहिंजे इलाइक़े जे अंदरि 10 साल जेकॾहिं असां पहुतल हूं, 15 साल असां जेकॾहिं पहुतल हूं, जेकॾहिं अगरि कोई बि मौलवी हज़रात जिहाद जी मस्जिद में मिंबर ते ॻाल्हि करे त तमामु घणा मुस्लमान हैरान थी वञनि त मौलवी साहब जी खोपड़ी त ख़राबु न थी आहे। हालांकि मौलवी साहब बिल्कुलु क़ुरान हदीस तव्हांखे हक़ ऐं सच ॿुधाए पियो। इस्लाम जेको तमामु वॾो ताक़त में आयो न, उहो छा ते आयो? तलवार जी नोक ते आयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का जी ज़िंदगी जे अंदरि हुया। मक्के जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ालिबन 13 साल अल्लाह जे नबी मक्का जे अंदरि रहिया। 40 साल खां 13 साल मक्का जे सरज़मीन ते, 10 साल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना जी तरफ़ विया। हिन 13 सालनि जे अंदरि इस्लाम एतिरो ताक़त में न आयो। जेको इस्लाम ताक़त आयो मदीने वारे 10 साल जी ज़िंदगी जे अंदरि, उते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साफ़ तौर ते अची करे ॿुधायो त मां अल्लाह जो नबी आहियां ऐं मां तव्हांजी तरफ़ हिकिड़ो पैगाम थो मोकिलियां, मां हिकिड़ो मैसेज मोकिलियां थो। इन मैसेज जी इन पैगाम जी ताईद कयो ऐं तव्हां इस्लाम जे अंदरि अची दाख़िल थियो। पोइ कोई बि जेकॾहिं मज़हब वारो दाख़िल न पियो थिए, पोइ हुन सां हिकिड़ो ई फ़ैसिलो हुयो, तव्हां सां जेको आहे जिहाद करिणो आहे, तव्हां सां जेको आहे उहो क़िताल करिणो आहे। क़ुरान हकीम में बि अल्लाह ताला ईअं फ़रमायो, जेकॾहिं अगरि कोई बि काफ़िर तव्हां सां टकर में अचे थो, पोइ तव्हां छा कयो? तव्हां चुप करे उन टाइम न वियो। उन टाइम तव्हां ईअं न कयो त बसि हाणे मुंहिंजो कमु जेको आहे सिर्फ़ु नमाज़ पढ़णु आहे, मुंहिंजो कमु जेको आहे सिर्फ़ु हाणे रोज़ा रखणु आहे। न न, काफ़िर जेकॾहिं अगरि तव्हांजे मुस्लमान जे टकर में अचनि था ऐं काफ़िर तव्हांजे मथां पंहिंजो हथियार रखनि था, तव्हां मुस्लमान बि पंहिंजो हथियार काफ़िरनि जी गर्दन जे मथां रखो। क़ुरान हकीम में अल्लाह ताला फ़रमायो फ़ज़रब रिकाब, काफ़िरनि सां जेकॾहिं क़िताल थी पई, खामखा क़िताल न कयो। अगरि हो इस्लाम जे तव्हांजी इस्लामी रियासत आहे, इस्लामी कंट्री आहे, मुस्लमान जो हिकु मुल्क आहे, उते जेकॾहिं कोई बि हिंदू तव्हांजी ताईद में वेठो आहे, तव्हांजे कानून खे फॉलो थो करे उन मुल्क जे अंदरि, त कंहिं बि मुस्लमान खे कोई हक़ न आहे हाणे जो कि हिंदू जे मथां हाणे हथु खणे। छाजे करे? तव्हांजे कानून खे उहो हिंदू फॉलो थो करे। अगरि कोई बि ईसाई इस्लामी कंट्री जे अंदरि रहे थो ऐं तव्हांजे कानून खे फॉलो थो करे, त हाणे कंहिं बि ईसाई जे लाइ मुस्लमान खे गुंजाइश न आहे त इन ईसाई जे मथां हथु रखणी। छाजे करे? उन ईसाई तव्हांजे कानून खे फॉलो कयो आहे। हा, उन ई काफ़िर खे लड़ाई में तव्हां लड़ंदव जेको काफ़िर तव्हां सां टकर में अचे, तव्हांजे इस्लाम खे नुक़सानु पहुचाए, तव्हांजे मज़हब खे नुक़सानु पहुचाए, पोइ उन टाइम अल्लाह ताला क़ुरान हकीम में फ़रमायो फ़ज़रब रिकाब, तव्हां बि हथियार कढो। पोइ छा कयो? अल्लाह ताला फ़ौरी तौरु फ़रमायो त पोइ उनजी गर्दन ते वञी करे तव्हां पंहिंजो हथियार ऐं तलवार इस्तेमालु कयो। हे जिहाद जो हिकु तमामु वॾो अमल आहे जेको असांजी उम्मत खां विसरियल आहे। अॼुकल्ह असांजे मेंबरनि ते बि एतिरो बयानु नथो थिए जिहाद जे बारे में। जिहाद हिकु वॾो अज़ीम अमल आहे। असां मुस्लमान यादि कयूं जिहाद जे अमल खे, क़ुरान हकीम जी आयतुनि खे। हे तमामु वॾा साहबा जंग जे अंदरि जो साहबा एंट्री कई। साहबा छा कयो? साहबा जिहाद कयो।
इस्लाम जूं तमामु वॾियूं जंगियूं, इस्लाम जूं तमामु वॾियूं जंगियूं, जंहिंमें हिकिड़ी जंगे खंदक बि आहे। इन में काफ़रनि जी तादाद अहिड़ी तरह मुस्लमान जी तादाद वॾो फ़र्क़ु आहे। मुस्लमान जी तादाद 3000, काफ़रनि जी तादाद 10,000। जंगे खंदक आहे। इहा जंग लॻी कीअं? 3 कबीला हुया, मुशरिकनि जा, गैर मुस्लिमनि जा, काफ़रनि जा 3 कबीला। हिकिड़ो कबीलो बनु नज़ीर, जंहिंखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना खां जला वतन ॿाहिरि करे छॾियो। हिकु कबीलो इहो, ॿियो कबीलो बनु कुरैज़ा, टियों कबीलो बनु गितफ़ान। हे 3 कबीला इन्हनि पाण में मीटिंग करे, मशवरो करे, इस्लाम खे ख़तमु करण जे लाइ हिकु वॾी प्रोपेगेंडा हलाई। इहे 3 टोला मिली करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जे मथां चाढ़ी करण जो इरादो कयो, जंहिंजो इल्मु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे थी वियो त अनक़रीब जेको आहे बनु कुरैज़ा, बनु गितफ़ान ऐं बनु नज़ीर, हे 3 कबीला अचनि था, मुस्लमान सां जिहाद कंदा, मुस्लमान सां क़िताल कंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु सहाबा खां मशवरो वरितो, ए सहाबा छा करणु खपे, हिन टाइम कहिड़ो मनसूबो ठाहिणु खपे। सहाबा मुख़्तलिफ़ मशवरो ॾिनो। सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु, उनजो साईं असांजी तादाद 3000, काफ़रनि जी 10,000। हिकिड़ो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधायां थो, फ़ारस वारा कॾहिं बि अगरि उन्हनि जे मथां कोई चाढ़ी कंदो हुयो त उन्हनि जो दुश्मन, त उहो खंदक ठाहींदा हुया। खंदक जी माना छा आहे? यानी ज़मीन खे खोटाई कंदा हुया, ज़मीन खे खोटाई कंदा हुया। त ॻोठ खे जेकॾहिं चौधारी खोटाई कई वञे त काफ़र तव्हांजे ॻोठ जे अंदरि एंट्री कीअं कंदो? तॾहिं एंट्री करे सघे थो जॾहिं खाई खां हेठि गुज़री करे ऐं मथे चढ़े। ऐं जेसिताईं खाई जे अंदरि हेठि लहंदो ऐं मथे चढ़ंदो तेसिताईं मुस्लमाननि खे पूरो करे विझंदा। जेसिताईं खंदक जो मनसूबो ठाहियो वञे, इन जंग खे जंगे खंदक चइबो आहे। यानी उन जे अंदरि खुदाई कई वई, खोटाई कई वई। अहिड़ी तरह सहाबा खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कमु विराए ॾिनो। 3000 सहाबा खुदाई शुरू कयूं। 10 सहाबिन खे 40-40 हथ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तक़सीम करे ॾिनो, हे खोटाई तव्हां कयो। खोटाई हलंदी रही, अची करे खोटाई जेको आहे पंहिंजी मंज़िल ते पहुती। होॾां काफ़रनि जो वॾो मजमो बि अची करे पहुची वियो। इहा जंग पूरो महीनो हली। इन जे अंदरि काफ़रनि जा तमामु वॾा सरदार बि आयल हुया, जंहिंमें अबू सुफियान अञा ताईं मुस्लमान न थियो आहे, काफ़रनि सां गॾु इन जंग जे अंदरि आया ऐं जंग जारी रही, जंग हलंदी रही। पूरो महीनो जंग हली। काफ़रनि खे कंहिं क़िस्म जी कोई हिमत न थी, कोई काफ़रनि खे जेको आहे ताक़त न थी जो मुस्लमाननि खां हिन टाइम फ़तह करे ॾेखारीनि। छाजे करे? सहाबा जो उस्ताद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ट्रेनिंग मिलियल हुई। 1 महीने ताईं जंग हली। 1 महीनो जीअं जो गुज़रियो, 1 महीनो पूरो थी वियो। पोइ अची करे अल्लाह ताला जंहिं ॾींहं ते फ़तह रखी हुई मुस्लमाननि जी, उन ॾींहं ते तमामु वॾी थधि पई, तमामु वॾी थधि, तमामु ज़्यादा हवा हली, तमामु ज़्यादा झुड़ थियो, बरसाति थी। इन खां बाद में काफ़रनि अची करे मशवरो कयो। काफ़रनि जूं सुवारियूं भॼणु लॻियूं, काफ़रनि जा खेमा ऊंधा थी पिया, काफ़रनि जा जानवर पाण खां ज़ोरी चढ़ाए करे भॼनि पिया। इन टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पोज़ीशन ॾिठी। हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इंतहाई ग़रीब, मुफ़लिस, कोई मिल्कियत न, हो तमामु वॾे सुवारनि ते आया, सहाबा वटि कुझु बि न। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान ॾिसो केतिरो मज़बूत आहे सहाबा कोई बि सहाबा न वियो। इन जंग जे अंदरि कुल 6 सहाबा जेको आहे शहीद थिया। अल्लाह ताला जंग खे फ़तह करे ॾेखारियो। जॾहिं राति जो महीनो पूरो थियो ऐं राति जो मरहलो थियो, राति जो जंहिं टाइम थियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु सहाबी खे मोकिलियो। उहो सहाबी हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु हुआ। हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त तमामु सहाबा वटि कंबल बि हुयो, तमामु सहाबा वटि चादर बि हुई,
पर मां वटि जेको कंबल बि न हुयो, मां वटि चादर बि न हुई, हिकिड़ी नॉर्मल बिल्कुलु नंढी चादर हुई जेकी चादर मुंहिंजी घरवारी जो हुई। ऐं उन चादर खे मां पंहिंजे मथां ॾेई करे सुतो पियुमि। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ौम जा सरदार आहिनि, तमामु साहबा सुता पिया आहिनि, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निंड नथा कनि। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां ॾिठुमि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चकर लॻाइनि पिया साहबा जे मथां, ऐं हर हिकु साहबी खां पंहिंजो हाल पिया वठनि। राति जो कोई मरल हुआ, राति जो कोई ज़्यादा टाइम थी वियो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबियुनि खां हाल था वठनि त फ़िलाणो साहबी कीअं, फ़िलाणो साहबी कीअं। ईअं हलंदे हलंदे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे मथां पहुता, ऐं मूंखे एतिरी ज़्यादा थधि लॻे पई, मूंखे एतिरी ज़्यादा थधि महसूसु थिए पई जो मां चुरी बि न पियो सघां। अल्लाह जे नबी पुछा कयो त केरु आहे? मां फरमायो या रसूल अल्लाह हुज़ैफ़ा। अल्लाह जे नबी फरमायो उथी ऐं काफ़रनि जे मजमे जे अंदरि वञी करे काफ़रनि जो हाल मालूम करे आ। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो, इंतहाई मुंहिंजे लाइ इहो वॾो इम्तिहान हुयो। ज़्यादा थधि ऐं जिस्म ते कंहिं क़िस्म जो कोई बि कपिड़ो न, ऐं जिस्म ते कंहिं क़िस्म जो कोई एतिरो बहितर लिबास न जेको सीउ खां महफ़ूज़ करे। हाणे नबी जो हुकुम अची चुको आहे। ॾिसो, इनखे चइबो आहे असली मोहबत। तव्हां बि त मोहबत कंहिं इंसान सां कंदा आहियो, असां बि त मोहबत कंहिं सां कंदा आहियूं, पर असांजी मोहबत कंहिं सां? असांजी मोहबत दुनिया जी शयुनि सां, असांजी मोहबत दुनिया जी औरतुनि सां, असांजी मोहबत दुनिया जे पैसे सां। साहबा जी मोहबत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां। हे मोहबत जी अलामत आहे। साहबी फौरी तौर उथी बीठो ऐं या रसूल अल्लाह हुकुम कयो। अल्लाह जे नबी छा कयो? सभ खां पहिरियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ कई, ए हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु, अल्लाह ताला तुंहिंजी हिफ़ाज़त करे, सॼे तरफ़ खां, खॿे तरफ़ खां, आॾो खां, पोयां खां, आसमान खां, ज़मीन खां, अल्लाह ताला तुंहिंजी हिफ़ाज़त करे। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ ॾिनी साहबी खे। साहबी जो जीअं जो मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस खां ॿाहिरि निकितुमि, चए काॾे वई सर्दी, काॾे वई हवा। बिल्कुलु साहबी चयो त मूंखे नॉर्मल मौसम महसूसु थिए पई। हे छा आहे? हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ जी बरकत आहे। साहबी निकितो, काफ़रनि जे सिधो मजमे जे अंदरि एंट्री कयईं। हालांकि हे वॾो इम्तिहान आहे। साहबी खे इहा ख़बर हुई त जेकॾहिं अगरि पकड़िजी पवां त मौत बि सुवार थी सघे थो। जेकॾहिं अगरि पकड़िजी पवां त मौत बि, यानी काफ़र छॾे त न ॾींदा। पर हुन साहबियुनि जो यकीन बणियल हुयो। हुन साहबियुनि खे इहो न हुयो त पोइ हिते 3 करोड़ पैसा पिया आहिनि, इन पैसनि जो छा थींदो, हेॾी सारी बिल्डिंग आहिनि, बिल्डिंग जो छा थींदो। जीअं तव्हांजी ऐं मुंहिंजी सोच, तव्हां ऐं मां मौत खां डरजंदा आहियूं। हक़ीक़त आहे, असांखे मौत खां ख़ौफ़ थींदो आहे। छो थींदो आहे? असांखे दुनिया सां ज़्यादा मोहबत आहे, असांखे दुनिया जी औरतुनि सां ज़्यादा मोहबत आहे, असांखे औलाद सां ज़्यादा मोहबत आहे, असांखे दुनिया जे सामान सां ज़्यादा मोहबत आहे। इन जे करे तव्हां ऐं मां मौत खां डरजंदा आहियूं। आख़िरत में ख़बर न आहे अलाए छा तयारु आहे, अलाए अज़ाब तयारु आहे, अलाए राति तयारु आहे। त यकीन आहे, इन करे असां तव्हां मौत खां डरंदा आहियूं। साहबा न पिया डरनि मौत खां, छाजे करे? उनखे यकीन हुयो हे हिकु हिकु क़दम जेको हले थो न, हे अल्लाह जी फर्मा बरदारी जे अंदरि थो हले। हे हिकु हिकु जेको क़दम हले थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत जे अंदरि थो हले। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु पहुची विया काफ़रनि जे जथे जे अंदरि, हालात खे मालूमात करण जे लाइ। उते जीअं जो पहुता, इन खां बाद में काफ़रनि जी हर हिकु सदा हुई। हर हिकु काफ़र चइबो छॾियूं था, हाणे जंग न कंदासीं। अगरि तव्हां न हलंदो त असां जेको आहे छॾे करे भॼी था वञूं। हाणे असां जंग जहिड़ी हिमत असांजी आहे ई न। असांजो माल जेको आहे ज़ाया थी वियो, असांजा थंबू जेको आहे ज़ाया थी विया, असांजा जानवर भॼी था वञनि। पोइ इन में अबू सुफ़ियान अञा मुस्लमान थियो आहे, उन मशवरो कयो ठीकु आहे, हाणे तव्हां तमामु साथी हिक ॿिए जो हथु पकड़ियो। अहिड़ी तरह हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला इन मजलिस जे अंदरि मौजूदु आहिनि न, छा जेका पहुता आहिनि। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला फरमायो फौरी तौर हिकिड़े काफ़र जो मां हथु पकड़ुमि। काफ़र जो हथु पकड़े करे ऐं हुन मां पुछियो तूं केरु? त मूंखे नथो सुञाणे, मां त फ़िलाणो हिकु बंदो आहियां। त हुनखे यकीन थी वियो त हे असांजी मजलिस जो बंदो आहे। इन खां बाद में मीटिंग थी। उन मीटिंग जे अंदरि
हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए मां मौजूदु हुयुमि, काफ़रनि इहा मीटिंग कई, हाणे उथो पंहिंजा जेको जानवर खे खणो ऐं सामान खणी करे टपड़ गोल करे मार्केट खां शॉट थी वञो। हाणे जंग में तव्हांजो वस न हलंदो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग कयूं। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए इंतहाई ख़ुशि थियुमि त काफ़र पंहिंजी शिकस्त मञी विया, अल्लाह जी गेबी मदद अची वई। ऐं इन खां बाद में जीअं जो काफ़र पंहिंजो सामान खणी अलॻि थियणु शुरू थी विया। ऐं अहिड़ी तरह मूंखे बहितरीनु मौक़ो हुयो त अबू सुफ़ियान खे इन टाइम मां क़तल करे वठां, वाह जो मौक़ो आहे, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कई हुई त कंहिं बि काफ़र खे मारणो न आहे। इन जे करे मां कंहिं बि काफ़र खे मारियुमि न। साहबी जी वापसी थी रस्ते खां, जीअं जो रस्ते खां वापसी थी, साहबी 20 हिकु बंदनि खे ॾिठो जेके घोड़े ते सुवार हुया, जंहिंखे सफ़ेद पगड़ी हुई, जंहिंखे सफ़ेद लिबास हुयो, हालांकि इंसानी शिकिल में फ़रिश्ता हुया। उन्हनि चयो त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सलाम कजांइ, इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो ॿुधाइजांइ त अल्लाह ताला जी मदद तव्हांजे तरफ़ अची वई, काफ़र भॼी विया। ऐं जीअं जो मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस में पहुतुमि, ॾिठुमि त तमामु साहबा सुता पिया आहिनि, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहज्जुद नमाज़ में बीठा आहिनि। अल्लाह जे नबी तहज्जुद नमाज़ जे अंदरि बीठा आहिनि। ऐं इन खां बाद में जीअं जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहज्जुद नमाज़ खां फ़ारिग़ थिया, ऐं मां ख़ुशी ख़ुशी खां ॿुधायुमि या रसूलल्लाह सभु काफ़र भॼी विया। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरो ख़ुशि थिया जो उन साहबी फरमाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुरायो, हता की मां ॾिठुमि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो होड़ मुबारक बि ज़ाहिर थिए पई। इंतहाई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशि थिया। हे छा आहे? हे अल्लाह सां तालुक़ात आहे, हे अल्लाह सां इश्क़ आहे, हे अल्लाह सां मोहबत आहे। साहबिन करे ॾेखारियो। असांजो यकीन छाजे करे नथो बणिजे? असांजा हालात बहितर छाजे करे नथा थियनि? मां राति दर्स जे अंदरि इहा ॻाल्हि